ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾियो। मां आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधायां थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा परमात्मा तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां आहियो संगम युगी माण्हू। तो दुनिया में भल माण्हू चवनि था हिन समय नर्क आहे, कलयुग आहे। नर्क सां द्वापर ऐं कलयुग खे मिलाए करे नर्क चइबो। त जेका माण्हू परमात्मा जी या मतिलबु जेको हाणे परमात्मा ने सृष्टि ते अची करे ज्ञान ॾिए थो, पंहिंजो परिचय ॾिए थो, जो माण्हू ॿुधी करे सम्झी करे पंहिंजो जीवन जीअनि था, उहो माण्हू हिन समय संगम युग ते आहे। मतिलबु उहो माण्हू पंहिंजे नए सत्युगी जीवन जे लाइ तयारी था करनि। त उहो मतिलबु रास्ते में आहे। जेका माण्हू अञा ताईं न कलयुग जी रीति रस्म जे हिसाब सां हलनि था, उन रीति भॻवान खे यादि करनि था। जीअं कलयुग में माण्हू भॻवान खे यादि कंदो कीअं, कोई गणेश जे रूप में, कोई हनुमान जे रूप में, कोई नव देवियुनि जे रूप में, कोई पाणिनि जे रूप में, कोई सूर्य चांद जे रूप में, कोई ग्रंथ शास्त्रनि जे रूप में बि भॻवान खे यादि कंदा आहिनि, कोई मालाउनि जे रूप में, या पंहिंजे पंहिंजे देहधारियुनि जे गुरुअनि जे रूप में। त बाबा चए थो इहे जेका बि तरीक़ा आहे न, जेका दुनिया में माण्हू भॻवान खे यादि था करनि, इहे सभु आहे नर्कवासियुनि जो भॻवान खे यादि करण जो तरीक़ो। लेकिन हाणे परमात्मा असांखे छा थो चए कि मूंखे कीअं यादि करो, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो। मां परम धाम जो रहण वारो आहियां। ॾिसो कोई पंहिंजे भॻवान खे यादि कंदो त हुनखे वैष्णो देवी यादि ईंदी। कोई भॻवान खे यादि कंदो बद्रीनाथ, केदारनाथ, अमृतसर, अलाए घणा घणा गुरुद्वारनि जे रूप में, या पंहिंजी जेका बि तीर्थ स्थान आहे, या पंहिंजे कंहिं गुरूअ जी जाते बि रहंदा हूंदा, चईंदा असां त हुन भॻवान खे मञंदा आहियूं। त बुद्धि काॾे वेंदी? बद्रीनाथ, केदारनाथ, अमृतसर, अलाए कहिड़ो कहिड़ो मस्जिद, चर्च, गुरूअनि वटि बुद्धि वेंदी न। उन्हनि जी जाते उहे रहंदा आहिनि, जाते उहा मूर्ति पई आहे, उन्हनि वटि बुद्धि वेंदी न। लेकिन भॻवान चए थो इहे त नर्कवासी मूंखे हिन रीति यादि कंदा आहिनि। नर्क में रहण वारा माण्हू भॻवान खे अलाए कहिड़े कहिड़े रूप में यादि था करनि, पर उहो तरीक़ो सही न आहे। त हाणे परमात्मा असां नर्कवासी माण्हुनि खे पंहिंजो परिचय थो ॾे। पोइ जेकी आत्मा इहो सम्झी थी वठनि कि भॻवानु सूर्य चांद में न आहे, भॻवानु तुलसी जे पौधे में या पेड़ पौधनि में न आहे, भॻवानु पाणी में न आहे, भॻवानु हिन ग्रंथ शास्त्रनि में न आहे, भॻवानु मूर्ति में न आहे, उहे सभु माण्हू भॻवान खे किथे यादि थी करनि? मथे परम धाम में। जेको रास्तो असांखे बाबा ॿुधाए थो कि बाबा हिन सृष्टि खां परे, चांद तारा सूर्यनि खां परे, फ़रिश्तनि जी दुनिया खां बि परे, ओ निराकारी दुनिया में रहंदी। उते जो माण्हू निराकार रूप में परमात्मा खे यादि कंदो, ख़ुदि खे आत्मा सम्झी, उहो संगम युगी आहे। उहो मतिलबु नर्कवासी न आहे। त हाणे अगरि अञा बि तव्हां भॻवान खे जीअं नर्क जा माण्हू यादि था करनि बिना परिचय से, भॻवान जा एॾा भयानक रूप ठाहे करे भॻवान खे ठिकर बितर मनुष्यनि में यादि था करनि, जानवरनि में यादि था करनि, पत्थरनि जी मूर्ति ठाहे यादि था करनि, किताबनि में ग्रंथ शास्त्र ठाहे करे, मालायूं ठाहे करे भॻवान खे यादि करनि था।
तव्हांखे तव्हां अगरि उन रीति अञा बि यादि था करो त मतिलबु असां किथे आहियूं? नर्क में ई आहियूं। अञा असां स्वर्ग में वञण जे लाइ परमात्मा खे पहचानियो ई न आहे। परमात्मा जीअं असांखे परिचय ॾिए थो उन रीति यादि ई नथा करूं। अञा ताईं असां नर्कवासी माण्हुनि जे रीति रस्म जे हिसाब सां भॻवान जी भक्ति पूजायूं हुनखे सॾु था करूं। त नर्कवासी थियणो अथव या संगम युगी वासी ठही करे स्वर्ग में हलणो अथव? त अगरि तव्हांखे स्वर्ग में हलणो अथव त हाणे जीअं नर्कवासी माण्हू भॻवान खे यादि करनि था न, उहो न करो। भॻवान खे जॾहिं बि यादि करिणो आहे ख़ुदि खे आत्मा सम्झी मथे परम धाम में यादि करो। भॻवानु ॿियो किथे बि न रहंदो। हिन सृष्टि ते अगरि भॻवानु हुजे त ॾिसो, जेका बि माण्हू तीर्थ स्थान ठाता आहिनि उहे हिन सृष्टि ते ई आहिनि न। अगरि तव्हांजो भॻवानु वैष्णो देवी में रहंदो आहे देवी जे रूप में, त वैष्णो देवी बि हिन सृष्टि ते आहे। त उहो हिन ख़ासि भारत में आहे उहो बि, त भारतवासी त सुखी हुजणा खपनि न। त बाबा चए थो हाणे मूंखे हिन धरती ते यादि न करो, मां परम धाम में रहंदो आहे। लेकिन अगरि तव्हां मूंखे यादि कंदव त मां तव्हांजे लाइ हिन धरती ते अची सघंदो आहियां तव्हांजी मदद करण लाइ, उहो बि हाणे सिर्फ़ु हिन संगम युग ते। बाक़ी कहिड़े युग में मां हिन धरती ते हिन सृष्टि में न ईंदो आहे। लेकिन हाणे अगरि असां ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में परम धाम में यादि कयो ऐं चयो भई मूंखे तव्हांजी ज़रूरत आहे, मुंहिंजी अचो मदद करो, त हिन समय परमात्मा असांखे मथां खां हेठि लही करे असांखे मदद करे सघंदो आहे। कहिड़े बि रूप में करे सघंदो, छो जी हिन समय परमात्मा सृष्टि ते अची सघंदो। त बाबा चए थो हाणे स्वर्गवासी थियण जी तयारी करो। मूंखे जीअं जेको मां ज्ञान ॾियां थो, अञा बि अगरि तव्हां नर्कवासी जेका माण्हू ज्ञान ॾियनि था, कलयुगवासी जेका माण्हू हिन समय जेको नर्क में अर्थात कलयुग जो हले थो, उनमें अगरि असां उन्हनि जा जेका बि मनुष्यनि जा ठहियल ज्ञान आहिनि उन्हनि खे ॿुधी करे भॻवान खे प्राप्त करण जी कोशिशि कंदासीं त कॾहिं बि न करे सघंदासीं। अगरि उन कलयुगी माण्हू नर्कवासी माण्हुनि जी मत ते अगरि हली करे तव्हां हलंदव त तव्हां कॾहिं बि स्वर्गवासी न थी सघंदा। इन करे कॾहिं बि तव्हां स्वर्ग में वञी न सघंदा। छो जो नर्क वारा माण्हू चईंदा शादियूं कर, ॿार पैदा कर, उन्हनि खे पाल पोस, ये ज़िंदगी थींदी आहे। गृहस्थी ठाहे, गृहस्थी में त लड़ाई झगड़ो थींदो आहे, हुनमें दुख में ई सुख जो अनुभव कर। कोई बि तोखे कोई चए त तूं बसि चुपचाप ॿुधंदी रहो, दुखी थी भले, लेकिन तोखे हिते ई रहणो अथई। सहन शक्ति न ॾींदा, सुठी सम्झ न ॾींदा, कर्मनि जी गति न सम्झाए सघंदा आहिनि। त हिननि कोई न तोखे मारे थो न, तोखे चिल्लाए थो, तोखे अपशब्द चवे थो या दुखी थिए थी, त तूं हिन दुख में सुख जो अनुभव कर, हुन भॻवान जे मथां विश्वास रख, ईअं कर। लेकिन जेकी शक्ति खपे दुख के सुख में कीअं असां अनुभव करे सघंदा आहियूं, जेसिताईं असां में सहन शक्ति ऐं समाइण जी शक्ति न हूंदी, जेसिताईं असांखे कर्मनि जो ज्ञान न हूंदो कि भई इहो मूंखे गारियूं ॾिए थो, इहो मूंखे मारे थो, मुंहिंजो हिसाब किताब चुकतो थो थिए, परमात्मा खे असां यादि न कंदासीं त उहो मार असां कीअं खाई सघंदासीं। सम्झ बि त खपे न। जॾहिं पतो आहे हीअ कड़वी दवा खाइण सां मुंहिंजी बीमारी दूर थी वेंदी, अगरि तव्हांखे हीअं कोई माण्हू चए त तव्हांखे कड़ाहट न लॻंदी। लेकिन अगरि असां हुनखे माण्हू चवनि की तूं हीअ कड़वी दवा पी, मां छो पिया, मां बीमार थोरी आहियां, ऐं हुनजो कुझु असांखे सम्झ न ॾिए कि छो पी, हिन सां छा थींदो, चए नथो तो पी, हिनखे मिठो सम्झी पी, त उहो माण्हू पी सघंदो। उहो ई अगरि असांजे जीवन में दुख परेशानी अचे थी त कलयुगी माण्हू छा थो चवनि, अरे तूं हिन दुख खे सुख समझ, गृहस्थी त ठाहिणी आहे न, छा आहे जो ॿार त पैदा करणा ई आहिनि, भले परेशान करनि कीअं करनि। हाणे हुन में सम्झ ई न आहे कंहिं ॻाल्हि जी, तव्हां कीअं हुनखे चओ था। जॾहिं तव्हां हुनखे सम्झाईंदव भई तुंहिंजो हिकु बि असांखे अगरि जीवन हिन में जीअणो आहे त ईअं जीअणो पवंदो, ऐं पिछले जन्मनि जा हिसाब किताब हूंदा आहिनि, उहो या त भॻवान खे यादि करे चुकतो करो या गृहस्थी ठाहे करे चुकतो करो।
इहे जॾहिं असां कर्मनि जो ज्ञान जेको परमात्मा असांखे ॾींदो आहे, परमात्मा जो असांखे सहन शक्ति ॾींदो आहे, समाइण जी शक्ति ॾींदो आहे, माण्हू खे परखण जी शक्ति ॾींदो आहे, त असां सहज हुन दुख जे समय बि अतीन्द्रिय सुख जो अनुभव करे सघंदा आहियूं। त बाबा चए थो ॾिसो, नरकवासी माण्हू त नरक में ई ढकलण जी असांखे मत ॾींदा न, लेकिन परमात्मा हाणे असांखे स्वर्ग में हलण जी मत थो ॾे। भॻवानु हिन समय चए थो अगरि तव्हांजी शादी कयल अथव त ठीकु आहे, अगरि न कयल अथव त कॾहिं बि हिन समय शादी न कजो, छोकी शादी करणु मतिलबु हिन समय शादी करणु मतिलबु बर्बादी में वञो। अगरि तव्हांजा ॿार अथव त ठीकु आहे, लेकिन हाणे काम विकार जे वश थी करे ॿार पैदा न कजो। छो जे काम विकार मां शत्रु आहे, तव्हांजे दुख जो कारण ई उहो ई आहे। जॾहिं तव्हां मूंखे सॾु था करो कि असांजा दुख दूर कर, त बाबा चए थो हिन विकारनि खे छॾो, काम क्रोध लोभ मोह अहंकार खे छॾो, तव्हांजा दुख दूर थी वेंदा। बाबा चए थो कि हिन समय जो तव्हांजो जीवन अथव जीअं अथव ओतिरो उन हिसाब सां ई मूंखे उन ई जीवन में मूंखे यादि करे मुंहिंजी मत ते हलो। मां तव्हांखे गारंटी थो करां कि अॻियां जी सत्युगी दुनिया में तव्हांजी गृहस्थी बि हूंदी, लेकिन गृहस्थी में सुख शांति ऐं पवित्रता हूंदी। तव्हांजा ॿार बि थींदा, लेकिन योग बल जी पैदाइश थींदी। एतिरी गारंटी शक्ति ॾिए थो न भॻवानु, त असांखे हुनजे चए ते हलणो खपे। त बाबा चए थो अगरि तव्हांजा गृहस्थ आहे, ॿार आदि आहिनि, त उन्हनि खे मूंखे यादि करे हलायो, मुंहिंजी मत ते हली करे जियो। लेकिन हाणे हिन अंतिम जन्म ते में रही करे मुंहिंजी मत ते हली करे पवित्र ठहो। हाणे असुरनि जी मत ते न हलो। जीअं असुर हूंदा आहिनि न, चईंदा आहिनि न, असुर जो चिल्लाईंदा हुया, खिलंदा हुया, माण्हुनि खे परेशान कंदा हुया। त दुनिया में सभु माण्हू छा आहे, अॼु घर घर में माण्हू ईअं ई त करनि था, हिक ॿिए खे परेशान करनि, चिल्लाइनि, रोइनि, रुसनि, जोर जोर सां ॻाल्हाइनि। कोई शांति सां प्यार सां ॻाल्हाए या धीरे सां खिले त चईंदो इहे अलाए कहिड़ी दुनिया जी आई आहे। त उहो असुर माण्हू त ईअं ई चईंदा न। त असुर कोई ॿियो न हुया, हिन ई दुनिया में नरकवासी जेका माण्हू आहिनि न, जो माण्हुनि खे कीअं मारनि था, असुरनि जो ई कमु हूंदो आहे न। त असांखे पंहिंजे अंदरि जांचणो कि मूं में बि कोई आसुरी स्वभाव संस्कार त न आहे, रोइण, रुसण, चिल्लाइण, लड़ाई झगड़ो करण या कराइण, हेॾा वॾा सी ॻाल्हियूं हेॾे करण। त इहे सभु आसुरी स्वभाव संस्कार असांखे हिते ई परमात्मा खे यादि करे छॾणा आहिनि। छॾो हाणे हिनखे, ऐं परमात्मा जेका दैवी स्वभाव संस्कार असांखे चए थो न धारण करो, उहो परमात्मा जी शक्ति सां पंहिंजे पाण खे हाणे दैवी गुण संपन्न ठाहियो। कई माण्हुनि जो स्वभाव संस्कार सुठा हूंदा आहिनि त चईंदा आहिनि इहे जीअं देवता, त मतिलबु देवता अर्थात सभिनि खे ॾियण वारो। असांखे मन सां बि सभिनि जे लाइ सुठो सोचे करे उनखे दुआयूं ॾियणी। असांखे पंहिंजे बोल सां बि, पंहिंजा बोल अहिड़ा हुजनि ताकी माण्हुनि खे प्राप्ति थिए, सम्झ में अचे। कॾहिं कॾहिं माण्हू क्रोधवश एॾो अपशब्द ॻाल्हाईंदो, अलाए छा छा ॻाल्हाईंदो रहंदो, ॾिस साम्हूं वारो सुधरंदो त न आहे, ॿियो ई हुनजे जीवन में कड़ाहट अची वेंदी कि हिन मूंखे ईअं चई त तव्हां छा ॾिनो हुनखे, ज़हर ॾिनो न, हुनखे दुख जहिड़ो ज़हर ॾिनो, कड़वा शब्द, त इहे तव्हां देवता थियो त तव्हां असुर थी वियो न। अगरि तव्हांखे कुझु सम्झाइणी ॾियणी अथव त मुख सां ईअं अहिड़ा शब्द सोचे सम्झी करे ॻाल्हायो त माण्हू खे जे जीवन में कुझु सुधार हुजे, हुनखे कुझु प्राप्ति थिए। त हिन ॻाल्हि ई न ईअं चई, मूंखे बि गुस्सो अची वियो, पोइ त मुंहिंजे मुंहं में इहे शब्द निकिरी विया। शब्द अहिड़ा कॾहिं निकिरंदा आहिनि मुख मां जॾहिं मन अहिड़ो हूंदो आहे, जॾहिं मन अहिड़ो बुरो सोचंदो आहे न, पोइ मुख खां शब्द निकिरंदा आहिनि। त देवता अगरि ठाहिणो आहे त मन सां सदा सभिनि जे लाइ सुठो सोचो,
सुठी सोच द्वारा उनखे शुभ भावना शुभकामना ॾियो। मुख सां अहिड़ा शब्द ॻाल्हायो कि माण्हुनि जो जीवन परिवर्तन थी वञे, दुख में बि सुख जो अनुभव करे। असांजे अहिड़ा शब्द हुजनि कि माण्हू पंहिंजो दुख भुलिजी वञे, सुख जो ख़ुशियुनि जो अनुभव करे। असांजे कर्म अहिड़ा हुजनि, गुणनि जो दान करो, त इहो थींदो आहे देवता। असांजे संबंध संपर्क में अची करे माण्हुनि खे सुठो लॻे न, के माण्हू सां मिलंदे ई माण्हुनि खे सुठो न लॻंदो, छो जो हुननि जी सोच ओड़ी हूंदी आहे न। त परां खां ई छा थींदो, जीअं जीअं असां सोचंदा आहियूं न, त असांजी सोच सां आसपास वायुमंडल, असांजे आसपास जो वायुमंडल ओड़ो थी वेंदो। अर्थात असांजे आसपास जा वाइब्रेशन ओड़ा थी वेंदा। ऑरो जो चईंदा आहिनि न, ऑरो ईअं लाइट जो ऑरो थी वेंदो। कुझु बुरो सोचंदासीं त कारो कारो ऑरो थी वेंदो। फ़रिश्तनि जो कीअं हूंदो, लाइट 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 ॾेखारींदा आहिनि। छो जो फ़रिश्तो केरु हूंदो, जो सभिनि जे लाइ सुठो सोचे। जी चईंदा आहिनि न, तव्हां त मुंहिंजे लाइ फ़रिश्ता आया आहियो। ॾिसो, तव्हां अगरि सभिनि जे लाइ सुठो सोचियो, तव्हां कंहिंजे समय ते हुनजी मदद कंदो, त उहो तव्हांखे माण्हू भॻवान जे रूप में, फ़रिश्ते जे रूप में, सुठे माण्हू जे रूप में अनुभव कंदो न। छो जी तव्हां सुठो सोचंदा आहियो, त हुन समय बि तव्हांखे हुनजे प्रति छा सुठी प्रेरणा अची पई, तव्हां हुनखे ॿुधाए छॾियो। त फ़रिश्ता अहिड़ा कोई हूंदा न आहिनि। माण्हू सोचंदा आहिनि कोई अहिड़ा फ़रिश्ता हूंदा लाइट जहिड़ा। बाबा चए थो, तव्हां ई माण्हू जॾहिं सुठो सोचंदा आहियो न हिक ॿिए जे लाइ, त असांजे आसपास हिकु सुठे सोचण जी लाइट हूंदी आहे। त उहो फ़रिश्तो मतिलबु असां जॾहिं सुठो सोचंदा आहियूं, त जीअं असां सभिनि जे लाइ सुठो सोचूं था, त फ़रिश्तो छा कंदो आहे, सभिनि खे दुआयूं ॾींदो आहे, सभिनि जी मदद कंदो आहे। त असां हुन समय फ़रिश्तो आहियूं। ऐं जंहिं समय असां रोऊं था, चिल्लायूं था, गारियूं था ॾियूं, हिक ॿिए खे मारूं था, लड़ाई झगड़ा था करूं, हुन समय असां असुर आहियूं। जंहिं समय असां जो चिल्लायूं था, माण्हुनि खे जो चिल्लाए करे माण्हू लड़ाई झगड़ो कंदा आहिनि, हुन समय असां कुते जो रूप था वॼायूं, कुते जो पार्ट था वॼायूं। ईअं पंहिंजे पाण खे जॾहिं असां ॾिसंदासीं न, जो माण्हू चईंदा न 84 लख यूनियन में जन्म वठिणो आहे, असां सॼे ॾींहं में कॾहिं कुतो था ठहूं, कॾहिं हाथी था ठहूं, कॾहिं बंदर था ठहूं, कॾहिं मगरमच्छ था ठहूं, कॾहिं सांप था ठहूं, कॾहिं गिरगिट था ठहूं। जॾहिं असां रंग बदिलंदा आहियूं, माण्हू चईंदा आहिनि, हीअ त गिरगिट वांगुरु रंग थो बदिले, उन समय असां गिरगिट जहिड़ो पार्ट था वॼायूं। कॾहिं कोई माण्हू उछलंदो रहंदो आहे, जीअं ॿार हेॾां खां होॾां उछलंदो थी न, हिते बंदर वांगुरु उछले थो, त हुन समय उहो बंदर जो पार्ट थो वॼाए। मगरमच्छ छा कंदो, मगरमच्छ साम्हूं कोई अचे त बसि हुनखे खाई वेंदो न। त जंहिं समय असां माण्हू अचे त हुनखे उल्टो सुल्टो चई करे हिकदमि हुनजे जीवन खे ख़तमु था करूं, मतिलबु हुनखे खाऊं था न असां। जंहिं समय तव्हां क्रोध था करो, शेर खे जंगल जो राजा चईंदा आहिनि, त शेर सां माण्हू डिॼंदा आहिनि, हुनजी आवाज़ सां डिॼंदा आहिनि। अगरि तव्हां सां बि माण्हू डिॼे थो, तव्हांजी आवाज़ सां डिॼे थो, त हुन समय तव्हां शेर आहियो। बसि सहज आहे न, 84 लख यूनियन में थोरी वञिणो आहे तव्हांजी आत्मा खे। असां ई आत्मा आहियूं, जो सॼे ॾींहं में अलॻि अलॻि पार्ट वॼायूं था, उन समय असां उहो जीव जंतु जानवर जहिड़ो, असुर जहिड़ो, फ़रिश्ते जहिड़ो, भॻवान जहिड़ो पार्ट था वॼायूं। भॻवानु छा कंदो, सभिनि खे सुख ॾींदो, दुख हरता सुख करता हूंदो। जंहिं समय असां सभिनि जा दुख हरी करे उन्हनि खे सुख ॾियूं था, उन समय असां परमात्मा जा ॿार ठही करे पार्ट था वॼायूं। भगवान त न थी सघंदा आहियूं, लेकिन भगवान जहिड़ा थी सघंदा आहियूं। त कॾहिं बि छो जो भगवान जा निरा जेको अशरीरी आहे, हुनखे शरीर न आहे, लेकिन भगवान जा अगरि असां में संस्कार हूंदा आहिनि, भगवान जहिड़ी सोच, भगवान जहिड़ी बुद्धि, भगवान विश्व जी सर्व आत्मायूं, प्रकृति, यूनियन जे लाइ, सभिनि जे लाइ सुठो सोचदो आहे। जिस समय तव्हांजे मन में आयो कि विश्व जी सर्व आत्मायूं सुखी थी वञनि, शांत थी वञनि, सदा ख़ुशि रहनि, सभी यूनियन खे बि मुक्ति, जीवन मुक्ति दे परमात्मा। योनियूं बि त दुखी थी थिए न,
सभी पूरी प्रकृति भी तो प्रधान सुखी थी वञे, शांत थी वञे, उन समय असां भॻवान जो ॿार ठही करे पाठ था वॼनि। त सोचो तव्हां हिक ई ॾींहं में घणा पाठ था वॼनि। जॾहिं माण्हू अरदास कंदो त चईंदो न सर्व जो भलो, अगरि तव्हांजे मन में सच्ची में ईंदो न हा सच्ची जो सभिनि जो भलो थी वञे, सभी हिन योनियुनि प्रकृति जो बि भलो थी वञे, त हुन समय असां भॻवान जा ॿार हूंदा आहियूं। केॾो सुठो लॻंदो आहे न हुन समय माण्हू। ऐं उहो ई माण्हू जॾहिं पूरो सत्संग आदि थी वेंदो आहे कंदो आहे, पोइ दुनियादारी में हूंदो आहे त पोइ दुनियादारी जे हिसाब सां सोच बोल कर्म, त सोचदा आहियूं जॾहिं नाम पोइ जपे या जपाए त केॾो सुठो हुयो। हाणे त ॾिस त वो आत्मा अलॻि अलॻि पाठ वॼाईंदी रहंदी आहे। आत्मा जी जीअं आत्मा जो मन जी सोच संस्कार बदलदा रहंदा आहिनि न, त आत्मा ओड़ो ओड़ो योनिया वांगुर या मनुष्य वांगुर, फरिश्ते वांगुर या भॻवान जो ॿार वांगुर पाठ वॼाईंदी। त हिन करे बाबा हाणे चए थो कि हाणे असांखे सिर्फ़ु पंहिंजी स्वभाव संस्कार, पंहिंजी सोच, पंहिंजा कर्म कीअं हुजणा खपनि। मां जीअं परमात्मा जो ॿार आहियां, ॾाढो सहज आहे। त सुबुह जो सोचियो कि मां परमात्मा जो ॿार, उथां थी, वियां थी, खायां थी, पीयां थी, इहा सभिनि ॿारनि खे संभालां थी, मां परमात्मा जो ॿार हिननि सां ॻाल्हायां थी, त ॾिसो तव्हांजे ॻाल्हाइण में बि परिवर्तन ईंदो। कि मां जॾहिं सोचंदा आहियूं न मां परमात्मा जो ॿार ॻाल्हायां थी, त परमात्मा जो ॿार कीअं ॻाल्हाईंदो सभिनि सां, ॿी रीति ॻाल्हाईंदो न, त असांजे आपे बोल सोच कर्मनि में परिवर्तन ईंदो। बसि तव्हां इहा हिकु ॻाल्हि यादि रखो। ॾिसो जेका माण्हू अगरि कोई वॾे घर जो ॿारु हूंदो आहे त हुनखे सदा नशो रहंदुसि त कि मां कंहिंजो ॿारु आहियां, मां हेॾे वॾे खानदान, हेॾे वॾे घर वारनि जो, खानदान वारनि जो ॿार थी करे मां अहिड़ा कपिड़ा थोड़ी पाईंदमि, मां हीअं सड़क ते थोड़ी हलंदमि, मां अहिड़ी चीजूं थोड़ी यूज़ कंदमि, मां त वॾे घर जो ॿार आहियां त मां सभु कुझु फर्स्ट क्लास यूज़ कंदमि न। त हाणे उहो त देह अभिमान थी वियो, लेकिन हाणे आत्मा कंहिंजो ॿार आहे, परमात्मा जो। मां परमात्मा जो ॿार ऐं दुखी, ये ॻाल्हि कोई मूंखे दुखी कर सकती है, कोई ॻाल्हि मुंहिंजी, कोई आत्मा या कोई ॻाल्हि मुंहिंजी ख़ुशी गायब करे सकती है। त इहे जॾहिं सोचंदासीं न मां कंहिंजो ॿार आहियां, त आपे ई तव्हांजे जीवन में ॾिसो सच्ची में परिवर्तन ईंदो। आत्मा खे सम्झी कजो, देह न, देह त तव्हांजे जंहिं बि माउ पीउ ॾिनी आहे, लेकिन आत्मा असांजी परमात्मा जी ॿार, सभिनि जी आत्मा परमात्मा जी ॿार। अगरि तव्हांखे कंहिंसां घृणा नफ़रत अचे न, कंहिंखे हूंदो न कंहिंजो मुंहुं ॾिसण बि पसंदि न हूंदो, उन्हनि खे सुठो न लॻंदो, उन समय तव्हां सोचो इहो परमात्मा जो ॿार आहे, बसि मां बि परमात्मा जो ॿार, इहो बि परमात्मा जो ॿार। छो जे असांखे इहे सभु चीजूं, इहे जेका बि स्वभाव संस्कार आहिनि, आदतियूं आहिनि, घृणा नफ़रत, इहे सभु ख़तमु करिणो आहे। माण्हू चईंदो कि मां छा करां, नथो थिए, लेकिन अगरि तव्हां न कंदव न त तव्हां परमात्मा जो सपूत ॿार न कहलाईंदो। घर में बि सपूत ऐं कपूत हूंदा आहिनि, हिकु चयो मञंदा आहिनि, हिकु चयो न मञंदा आहिनि। अगरि तव्हांखां कुझु बि नथो थिए न, मुंहिंजे पीउ मूंखे चए थी कि मूंखे घृणा न करणी आहे, बसि मूंखे न करणी आहे हिन सां घृणा, हीअ बि ॾाढी सुठी आत्मा आहे। बसि ईअं करे पंहिंजे अंदरि सभु कमी कमज़ोरियुनि खे कढंदा वञो। अच्छा, मीठे मीठे सिकले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी भारती सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे पंहिंजे भाग्य जी स्मृति सां सदा ख़ुशी में डांस करण वारा ख़ुशि नसीब ठहो। बाबा चए थो रोज़ सुबुह जो अमृत वेले खां राति ताईं, अगरि तव्हां अमृत वेले सुबुह नथा उथी सघो 4 बजे, तव्हां जॾहिं बि उथो न उन समय सोचियो हाणे मुंहिंजो अमृत वेलो आहे। ऐं अगरि तव्हांजो टाइम थी वियो अथव कम जो त भले 2-3 मिंट अमृत वेलो करो। अमृत वेलो मतिलबु उहो समय
जॾहिं असां आत्मायूं भॻवान सां मिलंदा आहियूं, परमात्मा असांजे पीउ सां मिलंदा आहियूं, त हिन समय सृष्टि ते अमृत वेले जो समय थो हले। तव्हां जॾहिं बि उथो न, बाबा खे पहिरियों पहिरियों गुड मॉर्निंग करे, पोइ बाबा खे यादि करे, बाबा खे अगरि तव्हांजे कम करण जो समय अची वियो आहे, उथी करे कुझु ठाहिण जो, त हलो बाबा हाणे कमु था शुरू करो। कॾहिं बि उथण खां पोइ डायरेक्ट असांखे कम में न लॻणो। कॾहिं बि असांखे उथंदे ई न सोचणो आहे अरे एॾो टाइम थी वियो, मां त एॾी देरि थी वई, मूंखे त इहो कमु करिणो आहे, इहो करिणो आहे, न, कॾहिं बि न। सुबुह जो उथंदे ई पहिरों बाबा खे गुड मॉर्निंग, नमस्ते। आत्मा सुबुह सुबुह जो पहिरों पंहिंजे बाप खे यादि करणु ज़रूरु आहे, परमात्मा खे। शोर शराबे सां न, ईअं न सुबुह सुबुह जो तव्हां उथी करे टीवी में कीर्तन हलाए वियो, गाना हलाए वियो या कुझु न। शांति सां बाबा गुड मॉर्निंग या फिर नमस्ते, जो बि चइणो अथव। त हिन सां छा थींदो, सोचो सुबुह सुबुह जो जीअं ई आत्मा पंहिंजे शरीर में आई, थींदो आहे न, आत्मा शरीर खां अलॻि मतिलबु थोरी सी डिटैच थी वेंदी आहे, राति जो सुम्हंदी आहे त उहा आत्मा बि आराम कंदी आहे, शरीर बि आराम कंदो आहे। जीअं हिकदमि जीअं माण्हू छिड़क करे करे उथंदो आहे न, मतिलबु हुन समय हुनजी आत्मा पूरी निकिती न हुई, लेकिन मन बुद्धि सां उहो ॿियो किथे हुयो, हिकदमि सां अची वेंदी। त सुबुह सुबुह जो उथी करे जॾहिं परमात्मा खे यादि कंदासीं न, त परमात्मा जी शक्ति असांजी आत्मा में भरिजी वेंदी। पोइ तव्हां उथी करे अगरि समय आहे त हथ मुंहुं धोई करे 10-15 मिंट वियो शांति सां, शोर शराबो न कजो। सुबुह सुबुह जो मालायूं खणी, पाठ करणी, सत्संग आदि ॿुधण जी दरकार न। शांति सां जेतिरो सां आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदासीं न, 10 मिंट करो, 15 मिंट करो, 5 मिंट, त परमात्मा वटि असांजी शांति जी आवाज़ वेंदी, मन जी। हुन खां पोइ तव्हांखे जेको करिणो अथव करो, कीर्तन ॿुधो, सत्संग करो या बाबा जो ज्ञान ॿुधो, गीत ॿुधो, लेकिन पहिरियों पहिरियों शोर शराबो न करो। त हुन अगरि असां सुबुह खां वठी राति ताईं, पोइ ॾिसो परमात्मा सुबुह सुबुह जो ई असांजे अंदरि उहा शक्ति भरे छॾंदो। जीअं मां न सुबुह सुबुह जो पंहिंजे ॿारनि खे सुठो खाराए पीआरे करे खेॾणु मोकिलंदी आहियां, हूअं ई अगरि तव्हां वटि 1 मिंट अथव त बाबा तव्हांखे 1 मिंट में शक्ति भरे छॾिजो। हिन सां छा थी वेंदो, असां सुबुह खां राति ताईं असां आत्माउनि में शक्ति भरियलु हूंदी आहे, असांजी आत्मा में ख़ुशी रहंदी आहे। ऐं अगरि विच विच में बि असां सोचूं कि मां कंहिंजो ॿार आहियां, सोचो इहो सोचण सां ई केॾो सुठो लॻंदो न, असां भॻवान जा ॿार आहियूं, असां आत्मा परमात्मा जो ॿार आहियूं, मां परमात्मा खे पहचाने छॾियो। हिन खां वॾी ख़ुशी जी ॻाल्हि दुनिया में ॿियो थी सघंदी आहे कि तव्हां अगरि ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में पंहिंजो पीउ सम्झियो ऐं हुनखे उन रीति यादि करे हलो था, हुन सां ॻाल्हियूं था करो, वियो था, उथो था, खाओ था, पीओ था, इन खां वॾी ख़ुशी जी ॻाल्हि ॿियो कहिड़ी बि न हूंदी। छो जी जिते परमात्मा जो संग हूंदो उते सर्व प्राप्ति थी वेंदी आहे, त आत्मा सदा ख़ुशि रहंदी आहे। बाबा चए थो अगरि तव्हां शरीर बि छॾे छॾियो न, कॾहिं कॾहिं माण्हू कंहिं माण्हू खे न हिन समय त ॾाढे माण्हुनि खे मरण सां डपु थींदो आहे, भई सोचंदा आहिनि कंहिंखे कुझु बीमारी थी वेंदी आहे या कुझु थी वेंदो आहे त ड्रिजंदा आहिनि कि हाणे छा थींदो, मां मरी वेंदमि, ईअं थींदो। पर बाबा चए थो अगरि तव्हांखे इहा सम्झ अची वई कि मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, मूंखे हिकु शरीर छॾे करे ॿियो वठिणो आहे ऐं परमात्मा मूंसां गॾु आहे, त असांखे मरण सां बि, असां आत्मा खे पंहिंजो चोलो छॾण सां बि डपु न थींदो। छो जो परमात्मा असांखे एॾो सुठो ज्ञान ॾिनो अथई कि अगरि तव्हांजो शरीर ॿुढो आहे, बीमार आहे या कहिड़ी बि स्थिति में आहे, अगरि तव्हांखे आत्मा खे शरीर छॾिणो थो पए त आत्मा में अगरि इहा सम्झ हूंदी कि मूंखे इहो पुराणो बीमार ॿुढो शरीर छॾे करे मां हाणे नयो शरीर वठंदमि, त केॾी ख़ुशी ख़ुशी सां आत्मा शरीर छॾंदी पंहिंजे पीउ सां गॾु। त बाबा चए थो इहा हिकु ॻाल्हि तव्हां यादि रखो। स्लोगन आहे, हर्षित मुख रहणो आहे त सक्षीपन जी सीट ते वेही दृष्टा ठही करे हर खेल ॾिसंदा। अगरि तव्हांखे सदा हर्षित रहणो आहे न,
त असांखे हर ॻाल्हि न परमात्मा सां गॾु ॾिसणी खपे। तव्हां कंहिंसां बि ॻाल्हायो था न, बाबा खे यादि करे हुन सां ॻाल्हायो। कुझु बि कमु करो था, बाबा खे यादि करे करो। तॾहिं छा थींदो, अगरि असांजे साम्हूं कोई माण्हू कुझु लड़ाई थी वई, कुझु गड़बड़ बि थी वियो, ऐं असां बाबा खे यादि करे कमु कयोसीं, त असांखे बाबा हुन लड़ाई झगड़े सां बि अलॻि करे छॾिजो। जीअं त साक्षी हूंदो आहे न माण्हू, की वो परे वेही ॾिसंदो आहे लेकिन हुन ॻाल्हि में इन्वॉल्व न थींदो आहे, त हुनखां सभु पुछंदासीं छा थियो छा थियो। हूअं ई असां बि बाबा सां गॾु अलॻि थी वेंदासीं हुन लड़ाई झगड़े खां, हुन दुख परेशानी खां। त असां छा रहंदासीं, असांखे दुख थींदो ई न, उहो सेक लॻंदो ई न, असां सदा हर्षित रहंदासीं। अच्छा, ओम शांति।